लीडर टीवी जे ॾिसंदड़नि खे सलाम। अॼु असां नामियारे मौक़िक़ ऐं उस्ताद प्रोफेसर ऐं ओमान जी यूनिवर्सिटी में कमु कंदड़ पंहिंजे दोस्त ऐं साथी अहमद नवाज़ हकड़े साहब सां हिकिड़ी अहम ॻाल्हि ते गॾु वेठा आहियूं। मूं वटि सिर्फ़ु हिकिड़ो नंढड़ो सुवालु आहे, उहो हीअ आहे त असांजे जेके नौजवान पढ़नि था, डिग्रियूं हासिलु कनि था ऐं परॾे में मुख़्तलिफ़ माण्हू वञणु चाहिनि था, त हुननि खे तव्हां जेकॾहिं गिलास्को में बि रहिया आहियो, तव्हां वेस्ट ईस्ट मिडिल ईस्ट मुख़्तलिफ़ मुल्कनि में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहिया आहियो, तव्हां जेकॾहिं हुननि खे ॿुधायो त हू ॿाहिरि वञण लाइ ऐं ख़ासि करे पढ़ण जे लाइ हू छा छा कनि ऐं कहिड़ियूं बुनियादी ॻाल्हियूं ज़रूरी। शेख साहब महिरबानी प्रोग्राम में लीडर टीवी जे प्रोग्राम में दावत ॾियण जी। सॼी दुनिया में ॿाहिरि पढ़ण जे लाइ वेंदड़ समूरनि शागिर्दनि खे इहा सलाह हूंदी त सॼी दुनिया में बहितर यूनिवर्सिटियुनि जी चूंड कजे, उन सां लाॻापियल प्रोग्रामनि जी अहमियत ऐं उन्हनि जी क्वालिटी मयार खे परखिजे, उन सां लाॻापियल जेके ॿिया मसइला आहिनि ट्रेवल करण जा, वीज़ाउनि करण जा, रहण करण जा ऐं उते दाख़िला वठण जा मयार मुख़्तलिफ़ आहिनि। प्रोग्रामनि जी रैंक आहे त उहे इंटरनेशनली मञियल प्रोग्राम आहिनि, उन्हनि सभिनी खे ॾिसी करे इहो फ़ैसिलो करनि त उन्हनि जी कास्ट ऐं प्रोग्रामनि जो मयार ऐं उन सां लाॻापियल ख़र्च ऐं वीज़ाऊं ऐं ट्रेवल करण जा प्रोसेस ऐं समाजी तौर ते रहण जा प्रोसेस, उन्हनि समूरी शयुनि जी वाक़फ़ियत हुजे, पोइ इन प्रोसेस खे ॻाल्हाए। डॉक्टर साहब, आम शागिर्द ख़ासि करे सिंधी शागिर्द जो शागिर्दियाणीअ जो या छोकिरे ऐं छोकिरीअ जो ख़्यालु इहो आहे त हुननि खे स्कॉलरशिप मिले। अव्हांजे ख़्याल में स्कॉलरशिप जो परसेंटेज केतिरो हुजे थो? परसेंटेज स्कॉलरशिप से बुनियादी तौर कॉम्पिटेटिव है, मुक़ाबलेबाज़ी है। दुनिया जा बेस्ट शागिर्द उहे स्कॉलरशिप हासिलु करण में सक्सेसफुल आहिनि। उनजे लाइ रिलेटिवली पंहिंजी फील्ड में महारत जो हुअणु, सुठी अंग्रेज़ीअ जी ॼाण, कम्युनिकेशन टेक्नोलॉजी हलाए सघणु ऐं उन्हनि जे प्रोफेसर ऐं प्रोफेसरनि जी रिकमेंडेशन ऐं पुराणो बैकग्राउंड तालीम जो उहो डिसाइसिव थिए थो ऐं हिकिड़े ख़ासि वक़्त ते स्कॉलरशिपूं अनाउंस थियनि थियूं। उहो तइदादु तमामु थोरो आहे ऐं तमामु थोरा माण्हू स्कॉलरशिपूं वठी वञनि। मोस्टली स्कॉलरशिपूं नेशनल लेवल जूं आहिनि, इंटरनेशनल स्कॉलरशिपूं जा त तमामु घणियूं आहिनि त थोरे नॉमिनल अमाउंट जूं आहिनि। तमामु बेस्ट स्कॉलरशिप्स जिन जी वैल्यू वधीक आहे उहे तमामु हाई कॉम्पिटेटिव आहिनि। न, पर तव्हां जेकॾहिं नेशनल स्कॉलरशिप्स जी ॻाल्हि था कयो त तव्हांजो मतिलबु आहे HEC? हा। अच्छा, त हिकिड़ो माण्हू आहे जेको जर्मनी में पढ़णु थो चाहे, जर्मनली टेक्नोलॉजी में फस्ट क्लास आहे, मीडिया साइंस में ऑस्ट्रेलिया फस्ट क्लास आहे, तिब में अमेरिका फस्ट क्लास आहे, हिते हू फस्ट क्लास आहे, डेवलपमेंट में जापान फस्ट क्लास आहे, ह्यूमन रिसोर्स में चाइना फस्ट क्लास आहे, IT, कंप्यूटर टेक्नोलॉजी, स्पेस टेक्नोलॉजी, हिकिड़ा दुनिया में नवां वहिंवार आहिनि जिन जो असां वटि त सिर्फ़ु किताब में नालो लिखियलु आहे। हाणे माण्हू तव्हां उन्हनि खे छा चवंदव त 1 2 3 4 5 5 शोबा कहिड़ा आहिनि जिन में हू सोचे? सभिनी खां वधीक कंप्यूटिंग टेक्नोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, रोबोटिक्स, जेनेटिक्स, बायोलॉजी, जेनेटिक्स, इहे उहे शोबा आहिनि जेके ईंदड़ सदियुनि में हाई डिमांड आहिनि। ॿिया शोबा उन जे मुक़ाबले में जेके मैनुअल कमु कंदड़ आहिनि, टीचिंग जा शोबा आहिनि, उन्हनि जे मुतलिक़ हिकिड़ो वॾो ख़्यालु आहे त हाणे जेकी जॉब्स जी सूरत हाल आहे उहा ऑटोमेशन थी थिए। घणे भाङे एप्लीकेशनियूं टेक्नोलॉजिकल थी वियूं आहिनि, मशीनरियूं टेक्नोलॉजी आहिनि, पावर प्लांट टेक्नोलॉजी था हणनि। इन करे सभ खां हाई डिमांडिंग फील्ड ईंदड़ 20-30 सालनि में उहे इहे 4-5 एनर्जी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, कंप्यूटिंग टेक्नोलॉजी, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, बायोटेक्नोलॉजी, जेनेटिक्स, मेडिकल साइंसिस एंड बायोलॉजी, इहे हाई डिमांडिंग आहिनि जिते जॉब्स जी डिमांड ईंदड़ वक़्तनि में घणी आहे ऐं ॿियूं जेके कन्वेंशनल अकाउंटिंग जूं जॉब्स, ऑफिसरी जॉब्स, दफ़्तरी जॉब्स उहे घटि बि आहिनि। उहे घटि थींदियूं वेंदियूं ऐं बाक़ी हुननि जी डिमांड। सिंधी माण्हुनि जो मजबूरी जेको लाड़ो आहे उहो पहिरियां हो तपेदार
पोइ मास्टर, उस्ताद, लेक्चरर, प्रोफेसर ऐं डॉक्टर ऐं इंजीनियर, रिसेंटली चार्टर्ड अकाउंटेंट, पोइ डॉक्टरी में वरी घणा ऑफिसर थिया CSS जे थ्रू, के पुलिस में विया, के DMG ग्रुप में विया, के किथे विया, के ऑफिस मैनेजमेंट ग्रुप में विया, थोड़ा फॉरेन ऑफिसिस में बि विया। सिंध जे समाज में छा था सम्झो त असांजे नौजवान जी जेका तड़प आहे उहा कहिड़नि शोबनि लाइ वधीक आहे? इहो बेसिकली बुनियादी तरह मनसूबाबंदीअ जो सुवालु आहे। अच्छा, त ईंदड़ वक़्तनि में असां जहिड़नि पोइते पयल समाजनि खे बुनियादी तौर पढ़ियल लिखियल हारियुनि जी ज़रूरत आहे, पढ़ियल लिखियल मज़दूर जी ज़रूरत आहे, ऑफिस में कमु कंदड़ वर्कर जी ज़रूरत आहे, या अर्बनाइज़ सर्विसिस में इंजीनियर स्ट्रक्चरली ऑर्गेनाइज़्ड क़िस्म जूं जॉब्स खपनि या न खपनि। पोइ कॉलेजूं ऐं यूनिवर्सिटियुनि जो बुनियादी फंक्शन इहो आहे त फ्यूचर में थींदड़ डिमांड ऐं तलब खे नज़र में रखंदे, इंडस्ट्रीअ जी तलब खे नज़र में रखंदे, असांजे समाज जी तलब खे नज़र में रखंदे उन क़िस्म जूं स्किल्स, महारतूं, ॼाण ऐं फ़न पैदा कजनि। फ़र्ज़ु कयो HEC जी स्कॉलरशिप मूंखे नथी मिले ऐं इंटरनेशनल स्कॉलरशिप बि नथी मिले, त माण्हू वटि 1 करोड़ 1.5 करोड़ रुपया त हुजनि न मास्टर्स जी डिग्री लाइ। ज़ाहिर आहे उहो काफ़ी महांगी आहे, ॿाहिरि तालीम महांगी आहे, हिकिड़नि मुल्कनि में तमामु घणी महांगी आहे, ॿियनि मुल्कनि में कहिड़ा मुल्क? मिसलनि अमेरिका, जापान, यूरोप जा मुल्क, पर यूरोप जे कुझु मुल्कनि में जीअं स्कैंडिनेवियन, स्वीडन, नॉर्वे, डेनमार्क, जर्मनी ऐं ईस्ट यूरोप जा मुल्क जिते तालीम अञा फ्री आहे, एस्टोनिया, लिथुनिया। पर हींअर मसइलो हीअ आहे त जिन शोबनि में माण्हू वञणु घुरे थो उन में निस्बतन यूनिवर्सिटीज़ जी रैंक कहिड़ी आहे, प्रोग्राम्स जी क्वालिटी कहिड़ी आहे ऐं वापसि अची उन जी घुर्ज कहिड़ी आहे। मिसलन स्पेस साइंटिस्ट जेकॾहिं नासा मां पढ़ी अचे सिंध में छा कंदो? तंहिं करे जेकॾहिं को क्यूबा मां पढ़ी अचे मेडिकल प्रोफेशन्स में, उहो घणे भाङे पंहिंजी सोसाइटी में वधीक कारोबार आहे, उतां जी मेडिकल तालीम ह्यूमनिस्ट आहे। अहिड़े तरीक़े सां दुनिया जे पोइते पयल मुल्कनि में जिते जिते इन क़िस्म जी एडवांसमेंट हुजे जंहिंजी घुर्ज पंहिंजी सोसाइटी में हुजे उन्हनि मुल्कनि खे चूज़ करणु घुरिजे। हिकिड़ा नस्ल आहिनि असांजे पेटे जा माण्हू जेके नंढी ॼमार में अमेरिका, इंग्लैंड या यूरोप या वेस्ट जे इलाइक़नि में या अरब इलाइक़नि में विया, उन्हनि जा ॿार उते ॼावा निपना, हाणे उहे लिखी पढ़ी वरी हेॾे अचनि। न, ये मुश्किल है, इनकम्फर्टेबल है, बुनियादी तरह सवाल मुआशी है। जिते बि उजरतुनि जो फ़र्क़ु हूंदो माण्हू उन पासे मूव न न न न न न उहे ॿार इन जे करे जेके ॼावा ई उते, उहे ॼावा ई उते, पर हिते अचण जे लाइ उन्हनि वटि बुनियादी तौर स्पिरिट कहिड़ो आहे, छाजे करे वापसि था अचनि? स्पिरिट उन्हनि जो पीउ माउ, उन्हनि जो कल्चरल रूट आहे। ईअं हुजे त सॼे हिंदुस्तान में वियल सभु हिंदू सिंधी वापसि अचनि न, पर जिते मुआशी हालतूं बहितर आहिनि, जिते उजरतूं आहिनि, जिते लिविंग स्टाइल, जिते रियासतूं रेस्पॉन्सिबल आहिनि, उते कानून जी हुकुमरानी आहे, उहो माण्हू रिस्क खणी असांजे मुल्कनि में पोइते पियल समाजी तौरु ऐं मुआशी तौरु पोइते पियल, जिते रोज़गार जा ज़रिया बि न हुजनि, उजरतूं बि न हुजनि, मुआशी तौरु हिकिड़ो जुमूद हुजे, मुंहिंजे ख़्याल में हू पंहिंजे रूट्स खे ॾिसण त ईंदा, पर माण्हू टूरिज़म जे लाइ या ईअं ई समाजी तौरु सरकारी कमकार जे अचण जे लाइ बि टिजे थो। फेल्यूअर आहे इंफ्रास्ट्रक्चर जो, एनर्जी जो, लॉ एंड ऑर्डर जो। उते मुंहिंजो ख़्यालु आहे इहो इन क़िस्म जी तवक़ा रखणु त ओरिजिनली जंहिंजो तालुक़ु असांजे मुल्कनि सां या उन्हनि जी फस्ट जनरेशन सां आहे, उहे पंहिंजी जज़्बाती कैफ़ियत में त इहे विज़िट कंदा, तफ़रीह लाइ ईंदा, तफ़रीह लाइ नाने नानीअ ॾे, ॾाॾे ॾाॾीअ ॾे। हा, पर कंहिं वक़्त में हू वापसि पे अचनि त उन्हनि जो मुआशी क्वेश्चन आहे त छा उहे प्रोडक्टिव हूंदा, पैदावारी हूंदा या न हूंदा। मिसाल फरीद भुट्टो असांजो हिकिड़ो दोस्त आहे अमेरिका में, असां दोस्त आहे, सभिनी जो गॾियल दोस्त आहे, उनजो पुटु नासा में, उहो पहिरियों सिंधी आहे जेको नासा में इंजीनियर आहे, सिंधी तौरु। हाणे जीअं तव्हां चयो त नासा वारो हिते छा करे, एग्ज़ैक्टली ठीकु आहे, माना हुनजो रस्तो पंहिंजे एनसेस्टर सां अवाइली अबनि ॾाॾनि खां त इन जे करे टुटंदो। पर मां हिकिड़ी बिल्कुलु नई ॿी ॻाल्हि थो कयां। हिकिड़ा ॿार वञनि था, पढ़नि था, पढ़ी उते नौकरियूं था कनि,
हितां विया आहिनि, हाणे उते केतिरो वक़्तु रहनि, सवाल इहो त वञनि छो था, वञनि छो था? सवाल त इहो हुअणु घुरिजे न, जेकॾहिं तव्हां हुननि खे बैन अल-अक़वामी तव्हां जीअं ॻाल्हि कई आहे, जेको असां प्रोग्राम हलायो आहे उन में तव्हां चयो आहे त सिंध में का बि पाकिस्तान में क़ाइद आज़म यूनिवर्सिटी खां सवाइ ॿी का अहिड़ी यूनिवर्सिटी आहे ई कान्हे जेका आलमी पैमाने जी रैंकिंग में अचे। जनरल यूनिवर्सिटी में अदरवाइज़ जनरल इदारा चङा आहिनि। मां जनरल कंदव न ॻाल्हि त घणी भाङे कंदव न उन में। हाणे मुंहिंजा ॿार बहितरीनु यूनिवर्सिटियुनि लाइ त ॿाहिरि वेंदा न, तव्हां त चओ छो वञनि, छो वञनि इन जे करे जो निस्बतनि असां वटि आलमी मयार जूं या क़ौमी मयार जूं घुर्बल फैसिलिटी सवाइ हिकु एकड़ ॿेकड़ जे आहिनि कान। तलब घणी आहे, माण्हू प्रॉस्पर थींदा, माण्हू पंहिंजा शह तीर टपण विकिणी, ज़मीनूं विकिणी ॿाहिरि मोकिले पंहिंजनि ॿारनि खे मोकिलनि बि न करे था त जीअं सुठी तालीम वठी। हाणे सुठी तालीम वरितऊं, हाणे उते केतिरो वक़्तु रहनि? जेसीं ताईं हुननि जी मुआइशत में उन्हनि माण्हुनि खे एब्ज़ॉर्ब करण जूं क़ुवतूं आहिनि, फैसिलिटीज़ आहिनि, स्पेस आहिनि त हू रहंदा। डॉक्टर साहिबु हिकिड़ो ॻाल्हि ॿुधो, मां पर्सनल हिकिड़ा माण्हू सुञाणा, डॉक्टर आहिनि मुंहिंजा, रहनि था मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ स्टेट्स में। मां अमेरिका जी ॻाल्हि थो कयां, ऑस्ट्रेलिया जी ॻाल्हि थो कयां। उहे हितां विया, उते पढ़िया, उते सिखिया, उते उन्हनि मास्टर्स कई या PhD कई, डॉक्टरी जेको बि इंजीनियरिंग, हाणे उते उन्हनि खे नौकिरी मिली। हू आर्ट जॉब त कोन था कनि न त फ़ी कलाक $17 मिलनि, उहो नथा कनि, हू नौकिरी था कनि डॉक्टरी इंजीनियरिंग फ़िलहाल अलिफ बे ते चार्टर्ड अकाउंटेंट एक्चुअरी ही था कनि, हू था कनि। उन्हनि में उन्हनि खे लखा रुपया था मिलनि, ठीकु आहे, 15-15, 16-16, 20-20, 30-30 लख रुपया पाकिस्तानी उन्हनि जी पघार। हाणे उहो हिते अचे पंहिंजे वतन जी हुब में, हुनखे तव्हां पघार था ॾियो $1 रुपया, हू $1 रुपया वठे या उते रहे, सवाल इहो न। मुंहिंजे हिसाब सां असूली तौरु पहिरियां त वञणु न घुरिजे, न पढ़णो त पए, हा पढ़ण जे लाइ वञे, हा, पर असूली तौरु पर जे हू माण्हू हुते विया आहिनि ऐं हुते प्रोफेशनली काफ़ी प्रोडक्टिव बि आहिनि, हाणे वेल ऑफ बि आहिनि। हाणे हिकिड़ा खोड़ सारा फैक्टर हूंदा जंहिंजे करे हू वापसि अचनि, नॉट नेसेसरली ज़रूरी न आहे त उजरत हिकिड़ो फैक्टर हुजे, समाजी फैक्टर आहिनि, न्याणियूं वॾियूं थी वञियूं आहिनि, हाणे पैसा जाम कमाइनि, हाणे वापसि अची आसाइश जी ज़िंदगी गुज़ारींदा, या टैक्स घटि। सॼी यूरोप जा माण्हू अफ्रीका जे मुल्कनि में, लबनान में, मिडल ईस्ट में या मिस्र में या मोराको में टैक्स लिकाइण लाइ वञनि था, टैक्स लिकाइण जे लाइ त पर्पज़ बि आहिनि। जेकॾहिं हुते तव्हां रिच थी विया आहियो, हाणे हुते का समाजी लाइफ न आहे, हाणे तव्हां जूना थी विया आहियो, हाणे पंहिंजनि कम्यूनिटीज़ में वापसि अचो था, हाणे रिटायरमेंट जी लाइफ आहे, या अञा प्रोडक्टिव आहियो त पैसो हिकिड़ो इंसेंटिव न आहे, पर पंहिंजी कम्यूनिटी में रहण जा जेके बेनिफिट आहिनि उहे एका तमामु थोरा फैक्टर आहिनि, छो त निस्बतनि असांजे मुआशरनि में उन क़िस्म जी सिक्योरिटी बि कान्हे, इकनॉमिक सिक्योरिटी बि कान्हे, रियासत ऐं शहरीअ जे दरमियान उन क़िस्म जो रिलेशनशिप बि न आहे जंहिंमें इन क़िस्म जूं आइडियल कंडीशन्स हुजनि, जंहिंमें पढ़ियल लिखियल माण्हू वापसि अची पंहिंजी सोसाइटी में को कारगर रोल अदा करे सघे। डॉक्टर साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी। पाण इन नंढे सेगमेंट ते हिन प्रोग्राम खे पूरो था कयूं। ऐं डॉक्टर साहिबु जेका ॻाल्हि कई आहे त रियासत खे हिकिड़ी माउ वांगुरु, मालिक वांगुरु, वॾे वांगुरु हुजणु खपे ऐं उनखे ही सॼी औलाद संभालणु खपे। हिन औलाद खे छिड़ विछड़ बि न करणु खपे, हिन औलाद खे बेगानो बि न करणु खपे ऐं हिन औलाद जे लाइ सहूलियतूं बि पैदा करणु खपनि। ऐं जेको उन अहम लफ़्ज़ ऐं अहम इस्तिलाह इस्तेमालु कयो आहे त रियासत ऐं उनजे रहंदड़ जे विच में जेको रिश्तो आहे उहो रिश्तो कारगर ऐं पाइदार हुजणु खपे। उहो तॾहिं ई थी सघे थो जॾहिं रियासत पंहिंजे माण्हू जे लाइ वसीला पैदा कंदी, वसीला मुहैया कंदी ऐं दुनिया में जेका बि मुक़ाबिलेबाज़ी आहे पाण खे उनजे लाइक़ु बणाईंदी त उहे रियासतूं बि हली सघंदियूं, उहे माण्हू बि बहितर हूंदा। इन करे उसूली सुवालु इहो आहे त पंहिंजे मुल्कनि में ॿाहिरि वञण जो रस्तो ई तॾहिं थो निकिरे जॾहिं हिते असां वटि अण हूंदा, हिते असां वटि बुख आहे, हिते असां वटि इल्मी तौर ते, तालीमी तौर ते उहे सहूलियतूं कोन्हनि जेके वेस्ट जे मुल्कनि में, जेके मिडिल ईस्ट में, जेके ऑस्ट्रेलिया में आहिनि। इन करे असांखे पंहिंजी रियासत तौरु पंहिंजे रिश्तनि खे नवाण बि ॾियणी पवंदी, पर ख़ुदि हिन मुल्क जे माण्हुनि जी मालिकी बि करणी पवंदी। लीडर TV जे पारां वेंदे वेंदे हिकु दफ़ो वरी अव्हांखे अर्ज़ु कंदा हलूं त लीडर TV YouTube ते वञी उन में तव्हां सब्सक्राइब कयो,
पंहिंजे दोस्तनि खे मिटनि माइटनि खे हिन सॼी दुनिया में रहंदड़ जेके बि माण्हू आहिनि उन्हनि खे चओ त हिकिड़ी आङुर दॿाइण जी सिर्फ़ु तकलीफ़ करे ऐं असांजी मदद कयो। अवांजी वॾी महिरबानी।